नाज़िम सिंध समाचार में अवां खे भलीकार आऊं आहियां ताहिरा वज़ीर। सभ खां पहिरीं अवां खे ॿुधाईंदासीं नओं देरो वेझो ॻोठ साधू देरो में भित किरण जे नतीजे में 7 वरनि जी नींगरी फौत थी वई आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया नओं देरो लॻ भित किरण जे नतीजे में 7 वरनि जी नींगरी साहिबा फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी नूर मोहम्मद, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल नओं दरो भरिसां ॻोठ सैदू देरे में मातम आज़ादारी ॾिसण लाइ भित जे भरिसां वेठल ॻोठ बागली गोपांग जे रहवासी असलम गोपांग जी 7 वरनि जी न्याणी साहिबा मथां भित किरण सबबि फौत थी वई आहे। नींगर जे वालिद असलम साहिबनि खे ॿुधायो त ॻोठ भरिसां नींगरी आज़ादारी ॾिसण वई त बरसाति सबबि ज़बू थी वियल दीवार किरण सबबि न्याणी फौत थी वई आहे। फौती न्याणीअ जो लाश नओं दरो इस्पताल आंदो वियो, जितां कार्रवाईअ बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। लाशूं घर पहुचण ते कोराम मची वियो। जी महिरबानी मुंहिंजी नूर मोहम्मद सुमरो तफ़सील ॾियण लाइ। नओं देरो वेझो ॻोठ सैदू देरो में भित किरण जे नतीजे में 7 वरनि जी नींगरी साहिबा फौत थी वई आहे।